9 तारीख़ ते ज़ोहर की नमाज मैदान में पढ़ंदा हुआ। आउं पुछां थो ज़ोहर की नमाज पाण मैदान में पढ़ंदासूं? बाबा ज़ोहर की नमाज किथे पढ़बी आ? मस्जिद में। छो मैदान में पढ़ंदा हुआ? इन जे करे जो अरफात मैदान में नमाज ज़ोहर ऐं असर बई मिलाए मैदान में पढ़ी वञनि, तंहिंजे करे ॿाहिरि पढ़ंदा हुआ। ऐं ॿी ॻाल्हि त उन टाइम ते उते वॾो मिंबर रखियो वेंदो हो ऐं लिखियलु हूंदो बोर्ड ते त ख़ुतबा हज 2 बजे पढ़ियो वेंदो। ख़ुतबा हज 2 बजे पढ़ियो वेंदो। हाई कोर्ट में जस्टिस रहीम बख्श मुंशी लिखे थो। तंहिंजे करे इन्हनि जेको समाना उन खां पोइ छा कंदा हुआ, कोर्ट ॿियो नुक़्तो लिखियो आहे त जॾहिं हिन जो ख़ुतबो ख़तमु थींदो, नमाज़ ख़तमु थींदी, हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा हुआ, हज मुबारक, हज